अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त अलाए छो असांजी सिंध में हमेशह आर्टिस्टनि खे काई अहमियत नथी ॾिनी वञे। कासिर नवाज़ शाह जी शाइरी ॻाए जिन फ़नकारनि शोहरत माणी, जिन खे कासिर नवाज़ हिकु नालो ॾिनो, अॼु कासिर नवाज़ शाह खे मुफ़लिसी वारी हालत में ॾिसी खेनि मदद त जेकी कई, पर उहे फ़नकार मिलण बि नथा चाहिनि। अॼु ॻाल्हि कंदासीं सिंध जी हिकु मशहूर शख़्सियत शाइर सैयद कासिर नवाज़ शाह जी ज़िंदगीअ ते। उहो कासिर नवाज़ शाह जंहिंजे लिखियल गीतनि में एतिरी त कशिश आहे जो खेनि ॿुधण मां दिलि ड्रापे ई नथी। ईअं लॻंदो आहे ॼण त असांजी ज़िंदगीअ जे गुज़रंदड़ हर पल जो ज़िक्र हुन जी शाइरी में थियल हुजे। जेकॾहिं अव्हां खे बि ॼाण हासिल करणी आहे पाकिस्तान जी मशहूर शख़्सियतुनि जी, फ़नकार, शाइर या एक्टर्स जी, त पोइ हींअर ई सब्सक्राइब कंदा MH पयार यूट्यूब चैनल ऐं घंटीअ जे बटण ते प्रेस करे नोटिफिकेशन खे आल ते रखंदा, त जीअं असांजी ईंदड़ हर वीडियो जो मैसेज सभ खां पहिरें अव्हां ताईं पहुचे। कासिर नवाज़ शाह 27 मई सन 1959 ईस्वीअ में ॻोठ ॾिया में जनम वरितो। इहो ॻोठ शिकारपुर ज़िले में हुमायूं जे भरिसां वाक़ई आहे। मगर कासिर नवाज़ शाह जो अबाणो ॻोठ गढ़ी यासीन तालके में वाक़ई ॻोठ इलियास ओढो आहे। सैयद कासिर नवाज़ शाह जो सॼो ख़ानदान शाइरी सां वाबस्ता हुयो। संदसि ॾाॾो सैयद नवाज़ अली शाह हिकु मशहूर सूफ़ी शाइर हुयो। संदसि वालिद ऐं चाचा पिणु शाइर हुया। उन वक़्तु संदन आस्थाने ते शाइरनि जूं कचहरियूं थींदियूं हुयूं। अहिड़ो माहौल मिलण करे सैयद कासिर नवाज़ शाह बि शाइरी ठाहिण लॻो हो, जेका पंहिंजे चाचे कासिम अली शाह खां लिखराए कचहरी में पेश कराईंदो हो। तॾहिं संदसि उमिरि 5 साल हुई। दाद मिलण ते खेनि ख़ुशी महसूस थींदी हुई। जंहिंखां पोइ सैयद कासिर नवाज़ शाह ग्रामर स्कूल मां शाइरी जी मुकमल सिख्या हासिल कई, जितां खेनि शाइरी जो उरूज मिलियो। सैयद कासिर नवाज़ शाह शाइरी जो बाक़ायदा आगाज़ सन 1984 ईस्वीअ में पंहिंजी आवाज़ में कैसेट रिकॉर्ड करे कयो। तॾहिं सिंध में अताउल्ला ईसा खेलवी ऐं मैडम नूर जहां खे घणो ॿुधो वेंदो हो। खेनि मैडम नूर जहां जी आवाज़ पसंदि आई। मैडम जी आवाज़ में पंहिंजी शाइरी ॻाल्हाइण जे शौक़ में सैयद कासिर नवाज़ शाह लाहौर पहुतो हो। मगर उते पाकिस्तान जा मशहूर ऐं सैयद कासिर नवाज़ शाह खां सीनियर शाइर हुजण करे कासिर नवाज़ शाह मैडम नूर जहां ताईं त न पहुची सघियो, मगर उते उन वक़्त जे ॿियनि मशहूर फ़नकारनि खां पंहिंजी शाइरी ज़रूर ॻाराई, जंहिंमें मसूद राना, रंगीला, अताउल्ला ईसा खेलवी, नसीबो लाल, मरातिब अली, नज़ाकत अली, हसन सादिक, महनाज़ ऐं ॿिया खोड़ फ़नकार शामिल आहिनि। जंहिंखां पोइ सिंध जे प्यार सैयद कासिर नवाज़ शाह खे वापसि कराची आंदो, जिते हुन जी शाइरी सजाद अली, आबिदा ख़ानम समेत सिंध जे केतिरनि ई फ़नकारनि ॻाए नालो कमायो, जंहिंमें सिंध जी नाले वारी फ़नकारा फराह ख़ानम बि शामिल आहे। कासिर नवाज़ शाह एतिरा त गीत लिखिया जंहिंजी ॻणप बि नथी करे सघिजे, मगर साल 1992 जे दौर में कासिर नवाज़ शाह वटि 200 खां वधीक फ़नकार हुया। उरूज जो उहो बि दौर हो जॾहिं कासिर नवाज़ शाह एट ए टाइम 50 खां 60 गीत लिखी वठंदो हो। संदसि दर ते फ़नकारनि जी तवील कतार लॻल हूंदी हुई। इहो अंदाज़ो इन ॻाल्हि मां ई लॻाए सघिजे थो त सैयद कासिर नवाज़ शाह खे शाइरीअ में केतिरी महारत हासिल आहे। सन 1987 ईस्वीअ में खेनि शमन अली मीरालीअ खे गीत ॾियण जे लाइ चयो वियो हो। उन वक़्तु शमन अली मीराली अञा ॻाइण जी शुरूआत ई कई हुई। कासिर नवाज़ शाह शमन अली मीराली खे पहिरियां 1 ऐं पोइ 2 गीत ॾिना। कासिर नवाज़ शाह जे पहिरें कंपोज़ में शमन अली मीराली जी कैसेट वॉल्यूम 2500, जंहिंमें कासिर नवाज़ शाह जा 5 गीत शामिल हुआ, जंहिंखे सिंध में तमामु ॾाढो पसंदि कयो वियो हो। उन खां पोइ कर सितम, अञा मूं में ज़रो साह हुआ, छा थियो कसूर, थी वञे जो दूर, परायो नेठि परायो आ, हाणे रहम कर मुंहिंजी दिलि ते, तंग कयो तुंहिंजे गमन, मां ॿियनि जे अॻियां छो रोवां हा, तुंहिंजी अखि शराब खानो ऐं चंड जो टुकड़ो लॻे थो तूं,
अहिड़ा ॿिया बि खोड़ सारा अनमोल गीत सैयद कासिर नवाज़ शाह लिखिया जंहिंखे अॼु बि ॿुधण सां रूह खे राहत महसूस थींदी आहे। सैयद कासिर नवाज़ शाह सखर रेलवे खाते में मुलाज़मत बि कंदो हो, पर शाइरी जे शौक़ में ड्यूटी खे टाइम न ॾियण करे खेनि नौकरीअ तां फारिग कयो वियो हो। कासिर नवाज़ शाह खां जॾहिं नौकरीअ जो सहारो ख़त्म थियो तॾहिं कासिर नवाज़ शाह कंपनी ऐं शमन अली मीराली खां पंहिंजा गीत लिखी ॾियण जे मुआवज़े जी ॻाल्हि कई, जेका ॻाल्हि कंपनी ऐं शमन अली मीराली खे न वणी। इहो ई सबबु हुयो जितां शमन अली मीराली कासिर नवाज़ शाह जी शाइरी ॻाइण खां इनकार कयो हो ऐं उन ॻाल्हि खे सिंध में हिकु ग़लति अफ़वाह तौरु फैलायो वियो हो। जॾहिं शमन अली मीराली हुन जी शाइरी ॻाइण खां इनकार कयो तॾहिं कासिर नवाज़ शाह खे प्रोड्यूसरनि पारां चयो वियो हो त शमन अली मीराली अव्हां जी शाइरी नथो ॻाए, अव्हां बि उन जे ॻायल हर गीत ते जवाबी गीत लिखो। ऐं पोइ शमन अली मीराली जे हर गीत ते फराह खानम जो जवाबी गीत हूंदो हो, जा शाइरी सैयद कासिर नवाज़ शाह जी लिखियल हुई। इहा लालच जी जंग उन वक़्त जे ॿिनि पॉपुलर कंपनीज़ नाज़ प्रोडक्शन ऐं थर प्रोडक्शन जे दरमियान हुई। जेतिरा प्रस्तार शमन अली मीराली जा हुया ओतिरा ई फराह खानम जा हुया, छो जो शमन अली मीराली ऐं फराह खानम उन दौर जा ॿई बहितरीन फनकार हुआ। कासिर नवाज़ शाह 1999 खां हिकु बीमारीअ में मुब्तला थी पियो, जंहिं सबबु जिस्म जा मुख़्तलिफ़ उज़वा सुॼी वेंदा हुआ, मगर कासिर नवाज़ शाह बीमारी जी जंग बि जोटींदो रहियो ऐं शाइरी जे सफ़र खे बि बरक़रार रखियो। संदसि भाइरनि जो भरपूर साथ रहियो। कासिर नवाज़ शाह जी बीमारीअ ते संदन वटि जेको कुझु बि हुयो सो कासिर नवाज़ ते ख़र्च कयो। एतिरे क़दर जो 13 जरेब ज़मीन बि क़ुर्बान करे छॾी, पंहिंजा घर बि विकिणी छॾिया, पर इन मर्ज़ अञा बि कासिर नवाज़ जी जान न छॾी। सैयद कासिर नवाज़ शाह बीमारी ऐं गुरबत सबबु अॼु ताईं पंहिंजी शादी बि न करे सघियो। कासिर नवाज़ शाह जो पहिरियों ऑपरेशन ग़लति थियण सबबु बीमारी अञा बि ख़तरनाक सूरत अख़्तियार करे वई, जंहिं करे कासिर नवाज़ शाह जा अॼु ताईं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सिंध जी मुख़्तलिफ़ इस्पतालुनि में 4 ऑपरेशन थी चुका आहिनि, पर बीमारी जे मुकमल इलाज लाइ घटि में घटि 10 खां 15 लख रुपया घुर्बल आहिनि। कासिर नवाज़ शाह जी शाइरी ॻाए जिन फनकारनि शोहरत माणी, जिन खे कासिर नवाज़ हिकु नालो ॾिनो, अॼु कासिर नवाज़ शाह खे मुफ़लिसी वारी हालत में ॾिसी खेनि मदद त जेकी कई, पर उहे फनकार मिलण बि नथा चाहिनि। जॾहिं त हुकूमत पारां सकाफ़त खाते में करोड़े रुपयनि जी फंड आर्टिस्टनि जे नाले सां मुक़ररु कई वेंदी आहे, पर खेनि इलाज लाइ 80,000 रुपया ॾेई ॼण त को एहसान करे छॾियो। आख़िरकार इहो चई जान छॾाई वई त एतिरे ख़र्च लाइ तव्हांखे वज़ीर आज़म सां मिलणो पवंदो। अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त अलाए छो असांजी सिंध में हमेशह आर्टिस्टनि खे काई अहमियत नथी ॾिनी वञे। इहो ई कासिर नवाज़ शाह अगरि पाकिस्तान खां सवाइ कंहिं ॿिए मुल्क में हुजे हा त यकीनन आली शान बंगलनि में हुजे हा। अॼु उहो कासिर नवाज़ शाह इंतिहाई मुफ़लिसी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे, पर हिन वक़्त ताईं संदसि कंहिं बि सार नाहे लधी। मगर कासिर नवाज़ शाह जी हिम्मत ऐं जुर्रत खे सलाम आहे जो अहिड़ी मुफ़लिसी वारी ज़िंदगी गुज़ारण बावजूद खेनि सिंध ऐं सिंध वासियुनि सां एतिरो प्यार आहे जंहिंजो को बि अंदाज़ो नथो लॻाए सघिजे। कासिर नवाज़ शाह अॼु बि सिंध हुकूमत, सकाफ़ती खाते ऐं वस वारनि जी मदद जो मुंतज़िर आहे ऐं असां बि सभिनी सिंध वासियुनि जी हथ ॿधी अपील आहे त ख़ुदा रा खेनि मदद करे जान बचाई वञे, छो जो अहिड़ियूं शख़्सियतूं सालनि में न पर सदियुनि में पैदा थींदियूं आहिनि। मिलूं था ईंदड़ वीडियो में, तेसी ताईं मूंखे यानी मीर हसन पयार खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।